अब वो मिरला ओ बासाबू बाबा ताब नहीं जा सारे लख लख थोरा जो साके ताप जी पनाह में वरतो तो बाबा यो नूरल नोरियड़ो ए बूरल बोरलो असा के ड्रीक है बुथड़ो कना बाबा। हाजी हर हर या गाल रिवर्स करे असांखे बेस्तो थो करी। बाबा गाल थी छुट्टी हाणे ने गाल जी गंढ खे खोले छॾ। बाबा इहा गाल कान्हे मूं हिन गाल खे गंढे ने करे ॾिनी आहे त बाबा मूंखे यादि रहे त मूं हिते पनाह फादरनि खां भॼण जे लाइ वरिती आहे ऐं ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं मां थोरो हेॾे होॾे बि थियुसि त मूंखे भाऊ वारा बुझ करे छॾींदा। तव्हां ॿई ॼणा वत थो मुंहिंजा खंभ पेड़ींदा। कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा कोई यहाँ गिरा। हाजी हिकु ॻाल्हि त ॿुधा तूं भला एतिरो नूर चिड़ छो आहे? छा तुंहिंजे पुराणीअ खे किथे कॾहिं भॼी आहे छा? मीरल इन साबुओ खे सब्र सेखार या तूं उथार हरू भरू मुझे फटण ते लूण मिर्च पे तू मुरके ए मुझा जख्म चिरन बि था बुरन बि था सड़न बि था। हाजी साहब ख़ुदा थो करी मां त हिकु ज़रियो आहियां। अरे बस कर साबू बस कर। हाजी ऐं कारो असांजा महिमान आहिनि। भली पोइ अॻियां केतिरो बि कमीनो ज़लील कुतो हुजे पर उनजी मुंहं ते इज़त कबी आहे। हाई साहब पंहिंजो मीरल त सभु कसरूं कढी छॾियूं आहिनि। ईअं पियो लॻे साबुअ खे सम्झाइण जे बदिरां असांखे सनन चाबुकनि सां पियो कुटे। मीरल बाबा तुंहिंजी यार दिलि आहे जो तूं पंहिंजो पाण थो सम्झी तेकर न तूं वांगुरु नक जो पको थी गुज़ारी थे त मुंहिंजी उमिरि में इज़ाफ़ो ईंदी। न मां तव्हांखे न आहियां मां त साबू खे पियो सम्झायां। बाबा मां सम्झां थो त तूं असांजी वाकई दिलि सां इज़त कंदो हुई ऐं हिन लफ़्ज़नि खे भेटा ॾेई असांजी इज़त में वाधारो कराईंदो हुई। पर ॿुधो जेको मूं तोखे वर्किंग माना कमु ॾसियो भई उहो न सारजाया। हाजी तूं परवाह ई न कर। तूं न रुॻो इशारो कंदे न त असांजा माण्हू ज़मीनुनि ते कब्ज़ो करे वठंदा। मीरल मां चाहियां थो त हिन भाऊ वारनि जी ॿनीअ ते मां कब्ज़ो कराए हिननि जे मुंहं ते मिटी ऐं दागी मलियां ऐं पंहिंजा मुंहं चे मुंहिंजे गिटीअ ते घसाइनि त पोइ मुंहिंजे हियां ते बर्फ़ जो गंढो करंदो गंढो। हलो दी हाल हवाल कारा छा थो? अलाए केरु आहे आवाज़ ई कोन थो अचे सिग्नल पिया करजनि मां ॾिसांसि। हलो 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 सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।